गीता सार जो प्रथम अध्याय यानी कि अर्जुन विषाद योग इहो तो चए कि सांसारिक मोह जे कारण ही मनुष्य में छा कयां ऐं छा न कयां इन दुविधा में फसण जी स्थिति ईंदी आहे ऐं माण्हू मोह ऐं सुख आसक्ति जे वशीभूत थी करे पाण खे ई परेशान कंदो आहे। गीता सार जो द्वितीय अध्याय जेको सांख्य योग जो आहे हू चए थो कि शरीर त नाशवान आहे, उन खे ॼाणण वारो ई अविनाशी आहे। हिन विवेक खे महत्व ॾियो, पंहिंजे कर्तव्य जो पालन कयो ऐं इन्हनि ॿिन्हिनि मां कंहिं बि हिकु उपाय खे तव्हां अगरि उपाय खे पंहिंजे दिलि में धारंदा त तव्हांजी चिंता ऐं शोक ॿई मिटी वेंदा। गीता सार जो तृतीय अध्याय कर्मयोग जो आहे जेको असांखे सम्झाए थो कि निष्काम भाव पूर्वक केवल ऐं केवल ॿियनि जे हित जे लाइ ई पंहिंजे कर्तव्य जी तत्परता जो तव्हांखे पालन करणु घुरिजे। इन मां तव्हांजो पाणे ई कल्याण थी वेंदो। गीता सार जो चतुर्थ अध्याय जेको ज्ञान कर्म संन्यास योग जो आहे हू चए थो कि कर्म बंधन सां छूटण जा ॿ उपाय आहिनि। पहिरियों कर्मनि जे तत्वनि खे तव्हां ॼाणे करे सुञाणे करे निस्वार्थ भाव सां कर्म कयो ऐं ॿियो तत्व ज्ञान जो अनुभव कयो। गीता सार जो पंचम अध्याय जेको कर्म संन्यास योग आहे हू असांखे सेखारे थो कि मनुष्य खे अनुकूल ऐं प्रतिकूल ॿिन्हिनि ई सिचुएशन्स में परिस्थिति में सुख ऐं दुख खे धारण न खपे। अर्थात सुख में सुखी न थिए, दुख में दुखी न थिए, छो कि सुखी ऐं दुखी थियण वारो मनुष्य संसार में मथे पहुची करे परम आनंद जो अनुभव प्राप्त करण जे क़ाबिल न थींदो आहे। अर्थात हर समय हिकु ही परिस्थिति में रहणु घुरिजे। गीता साहिब जो षष्टम अध्याय जेको आत्म संयम योग वारो आहे हू असांखे सेखारे थो कि कंहिं बि साधन सां अंतःकरण में समता अचणु खपे, छो कि समता तव्हां में न आहे त इन जे सिवाइ तव्हां निर्विकार नथा थी सघो। तव्हां में को न को कमी रहंदी ऐं रहंदी। इन करे प्रभु में पाण में ऐं ॿिए माण्हू में तव्हां को बि अंतर न करियो, यानी कि हर माण्हू में प्रभु जो दर्शन कयो। गीता सार जो सप्तम अध्याय जेको ज्ञान विवेक योग वारो आहे, ज्ञान विज्ञान योग वारो आहे, हू चए थो कि सभु कुझु भॻवान ई त आहे। ही स्वीकार करण ही सर्वश्रेष्ठ साधन आहे मोक्ष प्राप्ति जो। गीता सार जो अष्टम अध्याय जेको अक्षर ब्रह्मा योग आहे उन्हनि जे अनुसार अंतकालीन चिंतन जे अनुसार ही जीव जी गति थींदी आहे। इन करे माण्हू खे हरदम प्रभु परमेश्वर परमात्मा जो स्मरण कंदे पंहिंजे कर्तव्य जो पालन करणु घुरिजे ऐं इन कर्तव्य पालन सां ही अंतकाल में प्रभु परमेश्वर जी स्मृति उन खे रहंदी ऐं उन जा सभु दुख दूर थींदा, मोक्ष जी प्राप्ति थींदी। गीता सार जो नवम अध्याय जेको राज विद्या राज गृह योग वारो आहे हू सेखारे थो कि सभई माण्हू भगवत प्राप्ति जा अधिकारी आहिनि, चाहे हू कंहिं बि वर्ण आश्रम संप्रदाय देश कंहिंजा बि हुजनि। गीता सार जो दशम यानी ॾहों अध्याय जेको विभूति योग सां सुञाणे थो वञे हू चए थो कि संसार में जिते भी विलक्षणता विशेषता सुंदरता महत्ता विद्वता तव्हांखे ॾिसण में अचे उन खे भॻवान मञियो ऐं भॻवान जो ई रूप मञियो ऐं भॻवान जो ई चिंतन कयो। हुते गीता सार जो एकादश अध्याय जेको विश्व रूप दर्शन योग जो आहे हू असांखे सेखारे थो कि हिन जगत के भगवान जो ही रूप स्वरूप मञी करे प्रत्येक माण्हू खे भगवान जे विराट रूप जो दर्शन पंहिंजे मन मंदिर में करणु घुरिजे। गीता सार जो द्वादश अध्याय जेको भक्ति योग जे नाले सां तव्हां सुञाणो था हू चए थो कि जेको भक्त पंहिंजे शरीर इंद्रियूं मन बुद्धि इन्हनि सभिनीनि खे भगवान खे अर्पण करे थो छॾे, जेको माण्हू पंहिंजो सर्वस्व प्रभु परमेश्वर परमात्मा जे चरणनि में रखे थो उहो ई प्रभु खे सर्वदा प्रिय थींदो आहे। गीता सार जो त्रयोदश यानी 13वां अध्याय जेको क्षेत्रज्ञ विभाग योग सां दुनिया में मशहूर आहे हू असांखे सेखारे थो कि संसार में हिकु परमात्मा जो तत्व ई ॼाणण ऐं सुञाणण जे योग्य आहे ऐं इन खे ई ॼाणण ऐं सुञाणण सां
अमरता जी प्राप्ति थी थी सके। गीता सार जो चतुर्दश अध्याय जेको गुण त्रय विभाग योग चवायो त वञे, हू चए थो कि संसार बंधन सां छुटण जे लाइ सत्व रज ऐं तम इन्हनि टिनिनि गुणनि जो हुजणु ज़रूरु ज़रूरी आहे। अनन्य भक्ति सां ही मनुष्य इन्हनि टिनिनि गुणनि खे प्राप्त करे थो सघे। गीता सार जो पंचदश अध्याय जेको पुरुषोत्तम योग जे नाले सां मशहूरु आहे, हू असांखे सेखारे थो कि हिन संसार जो मूल आधार अत्यंत श्रेष्ठ परम पुरुष हिकु परमात्मा ही आहे। ईअं मञी करे अनन्य भाव सां उन्हनि जो भजन करणु घुरिजे। गीता सार जो षोडश अध्याय यानी 16 अध्याय जेको देवासुर संपद्वी भाग योग सां मशहूरु आहे, हू असांखे ॿुधाए थो कि दुर्गुण दुराचारनि सां ही मनुष्य 84 लख जन्मुनि में 84 लख योनियुनि में ऐं नरकुनि में भटके थो, दुख पाए थो। अंतः इन करे ही जन्म मरण जे चक्र सां आवागमन जे बंधन सां छुटण जे लाइ मनुष्य खे पंहिंजे दुर्गुण दुराचारण जो त्याग अवश्य करणु घुरिजे। गीता सार जो 17 अध्याय जेको श्रद्धा त्रय विभाग योग सां मशहूरु आहे, हू असांखे सेखारे थो कि जेको मनुष्य श्रद्धा पूर्वक जो भी शुभ कार्य करे, प्रभु जो स्मरण करे यदि हू करे थो, उन जे नाम जो उच्चारण करे थो, त पोइ उन जा हर कम सुठा ही थियनि था। गीता सार जो 18वां यानी अंतिम अध्याय जेको मोक्ष संन्यास योग सां चयो ऐं चवायो थो वञे, हू असांखे सेखारे थो कि सभिनीनि ग्रंथनि जो सार वेद में आहे ऐं वेदनि जो सार उपनिषद में आहे ऐं उपनिषदनि जो सार गीता में आहे ऐं गीता जो सार भगवान जी शरणागति आहे। जेको माण्हू अनन्य भाव सां भगवान जी भगवत शरण में अची वेंदो आहे, उन खे भगवान संपूर्ण पापनि सां मुक्ति ॾेई छॾंदो आहे। इन करे हे नाथ, हे मुंहिंजा नाथ, मां तव्हांजी शरण में आहियां, तव्हां मूं ते कृपा कयो ऐं अगरि मां तव्हांखे कॾहिं बि विसारे छॾियां त तव्हां असांखे न विसारिजो, सदाईं मुंहिंजे मन मंदिर में निवास कजो। राधे 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 राधे।